एमडीएस यूनिवर्सिटी जो पंजो पेपर जेको किताबु आहे स्वर्ख गुलाब स्वरा ख़्वाब वफ़ा जा पंजकड़ा, जंहिंमें प्रभु वफ़ा साहिबु पंजनि गुलनि जो पंजकड़ो जी परिभाषा ॿुधाई आहे। पंजकड़ो पंज सिटुनि जी नंढड़ी कविता आहे जंहिंमें हिकु मुकमल ख़्यालु समायल आहे, हिकु मुकमल चित्र चिटियल आहे। पंजकड़े जूं विचूं ॿ सिटूं हम काफ़िया हूंदियूं आहिनि ऐं चौथी सिट पहिरीं सिट जे काफ़िया सां ठहिकियल हूंदी आहे। पंजी सिट पहिरीं सिट जो दोहराव थींदो आहे। दोहराव अहिड़ी तरह थियणु घुरिजे जंहिं मां माना उभरी बीहे ऐं ख़्याल खे शिदत मिले। पंजकड़े जी हिकु सिट ज़ंजीर जी कड़ी मिसल पाण सां जुड़ियल हूंदी आहे ऐं बिना ठहर जे यकसाई पढ़ी सघिबो आहे। सारे पंजकड़े खे पढ़ण सां हिकु क़िस्म जी लय यानी रिदम पैदा थिए। इन करे ई हिन नई सिंफ खे पंजकड़ो कोठियो वियो आहे। जीअं हिन जी हिकु मिसाल पाण कयूं, हिकु नए कोजे जो नओं शराब पियोड़े कहिड़ो प्यारो आहे, पुराणो कड़ो कसारो आहे, सदियुनि सां सदियुनि जो आ सेवारियल आब, नए कोजे में नओं शराब। ही प्रभु वफ़ा जो पंजकड़ो ई आहे। हिकु पंजकड़े मां हिकु ई महल रूबाई गज़ल यानी साॻे ई विषय वारनि पंजकड़नि खे मिलाए करे पंजकड़े मां हिकु सिंफ में ई महल रूबाई गज़ल तराइल सिलोक ॾोहीड़ो ऐं सोरठ जूं सिकूं लहंदियूं आहिनि। उन्हनि वांगुरु पंजकड़ो ॻाए बि सघिबो आहे। लॻभॻि अहिड़े क़िस्म जो बहर वज़न ऐं छंद कबीर जे दोहनि, नानक जे सिलोकनि ऐं मीरा जे भॼननि में मिले थो। हिन नई सिंफ ईज़ाद करण जी ज़रूरत इन करे महसूसु कयमि जो अॼुकल्ह जी छिन पिट ऐं भॼ भॼा वारी ज़िंदगीअ में जंहिं में बेशुमार मसरूफ़ियतुनि जे हुजण सबबि हर कोई वक़्त जी कमीअ जो महसूसु करे ऐं विस्तार वारनि शहरनि जो लिखणु पढ़णु मुश्किल थियो वञे। प्रभु वफ़ा साहिबु चवनि था हिन नई सिंफ खे मां इन करे ईज़ाद कयो छाकाणि अॼुकल्ह जी भॼ वारी ज़िंदगी भॼ भॼा वारी ज़िंदगी में कंहिंखे सभु माण्हू एतिरा बिज़ी आहिनि पंहिंजी लाइफ में कि हुननि खे वॾियूं कविताऊं पढ़ण जो टाइम कोन्हे। त इन करे ही नंढ सिंफ मां तयारु कई जंहिंखे लिखण पढ़ण में मुश्किलात न अचे ऐं माण्हू उन मां आनंद वठी सघे। ख़ासि करे शहरी ज़िंदगीअ में जिते हर को पंहिंजाईअ में पूरो आहे ऐं मनु हमेशह कंहिं तनाव में तड़ियल रहे थो। पंजनि सिटुनि जी नंढड़ी कविता पढ़ण में को बि कक न थींदो। ये चवनि था प्रभु वफ़ा साहिबु कि हर को इंसान पंहिंजी ज़िंदगीअ में एतिरो मसरूफ़ आहे कि उन्हनि खे वॾी उन्हनि खे पढ़ण जो टाइम बि कोन्हे ऐं तनाव ग्रस्त रहनि था ज़िंदगी में, छाकाणि इंसान कमु करे करे बेज़ार थी वञे थो त तनाव में अची थो वञे। इन करे पंज सिटुनि जी जेका इहे नंढड़ी कविता आहे उनखे पढ़ण में को बि कक यानी बोर बि न थींदो ऐं ईज़ीली पंहिंजो मन बि बहलाए सघंदो। ट्रेन या बस में मुसाफ़िरी कंदे पढ़ी बि सघिबी ऐं शाइर लिखी बि सघिबो। चए थो ट्रेन या बस में मुसाफ़िरी कंदे हिनखे पढ़ी बि सघिजे थो ऐं हिनखे लिखी बि सघिजे थो। कंहिं कागज़ जे पुर्जे ते, एतिरो नंढो आहे कि कंहिं कागज़ जे पुर्जे ते अची वञे, अख़बार जी टुकड़ीअ ते या बस जी टिकट ते ई छो न उन ते पाण कंहिं कागज़ जे पुर्जे ते यानी कंहिं नंढे कागज़ जी पर्चीअ ते अख़बार जे टुकड़नि में बस जी जेका टिकट मिले थी उन में एतिरी जॻह हूंदी आहे कि हिन जा पंजकड़ो आराम सां लिखी सघिजे थो। आसानीअ सां शाइर पंहिंजे ख़्याल जो इज़हार पंजनि सिटुनि में करे सघे थो। पंजकड़ो घणो करे मूं अहिड़ी तरह रस्ते में घुमंदे घुमंदे बस या ट्रेन में सफ़र कंदे बाग़ या समुंड किनारे कंहिं बेंच ते वेठे वेठे ई लिखिया आहिनि। प्रभु वफ़ा साहिबु चवनि था ही पंजकड़ा मां बि वांदकाईअ में न लिखिया आहिनि वेही करे, ही मां बि घुमंदे घुमंदे बस या ट्रेन में सफ़र कंदे बाग़ या समुंड जे किनारे ते टहलंदे ई मां ही लिखिया आहिनि पंजकड़ा। को मंज़र अखियुनि साम्हूं ॾिठमि या कंहिं ख़ूबसूरत ख़्याल मन में छुयो
त झटि उनखे पंजकिड़े में कलमबंदि करे छॾियो। अहिड़ी तरह बम्बईअ जहिड़े मसरूफ़ ऐं मशगूल शहर में बि मूं अटिकल 400 पंजकिड़ा लिखी छॾिया आहिनि, जिन मां अटिकल 300 पंजकिड़नि जी चूंड करे हिन किताब में छपाए अव्हां अॻियां पेश करे रहियो आहियां। सच त ही मुंहिंजा पंजकिड़ा मुंहिंजी दिलि जो आईना आहिनि, जिन में मुंहिंजी दिलि जा अक्स खिचियल आहिनि। मुंहिंजी दिलि जे तहखाननि जे ऊंदाहियुनि जा अक्स, मुंहिंजी दिलि में जरोकनि मां झांकींदड़ कुझु नूरानी किरणनि जा अक्स, ॿई घुलियल मिलियल अक्स अव्हां जे अॻियां पेश कया आहिनि। प्रभु वफ़ा साहिब चवनि था कि पंजकिड़ो आहे न, मुंहिंजे दिलि जो ई आईनो आहे। जेके मुंहिंजे दिलि जे गहराइयुनि में जेके अक्स यानी चित्र खिचियल हुआ, उन्हनि चित्रनि खे ई मां पंजकिड़े जी शक्ल में लिखी करे तव्हांजे अॻियां पेश कयो आहे। ही त थी विया पंजकिड़नि जी परिभाषा ऐं प्रभु वफ़ा पंजकिड़नि खे कीअं लिखियो, उन्हनि जी हिकु रूपरेखा की उन्हनि हलंदे चलंदे ई पंजकिड़ा लिखिया आहिनि। जय झूलेलाल, नमस्ते।